नाज़िन सॻियूं भरिसां ॻोठ गुलखान कलोड़ जे रहवासियुनि पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मज़हर अली मंगणे जो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जीअं त असां हींअर सॻियूं जे कचे ॻोठ गुलखान कलोड़े में बीठा आहियूं, जिते कलोड़ा बिरादरी जा माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हुननि खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। पुलिस जी नाइंसाफ़ी, भाउनि बेगनि जी नाइंसाफ़ी इंतिहा थी वई आहे। राति 3 बजे वञी मुंहिंजे भाउर मारे कुटे रमज़ान चङे जे चवण ते ऐं बेगनि भाउनि जे चवण ते सुभाणे इंतिहा की करे मूंखे सॻो भाउ, हे सॻा भाउर, हे मामा, हे पुट जेके आहिनि गुल गुल ॻोठ में असां वेठा आहियूं, इहे कुल जेकी आहे नाइंसाफ़ी आहे। असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जो सॻो भाउ आहे, हे मुंहिंजो भाटियो आहे। हिननि असां ते हिन जो अगवा केस कयो आहे। तव्हां हिन खां बयान वठी था सघो त हे छोकिरो पंहिंजे पीउ वटि वेठो आहे। सॼी दुनिया खे ख़बर आहे, भली जांच कनि। महिरबानी करे असांजे इन केसनि मां, इन पुलिस मां असांजी जान छॾाई वञे, असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। हे मोते कूड़ो केस आहे, मुंहिंजो बाबू आहे, मां अॻवान आहियां थियनि। सॻे पीउ जे मथां सॻे पुट जो अगवा जो केस, ये असां भाउरनि जो, वेगन भाउरनि जो कहिड़ो इंसाफ़ आहे, कहिड़ो पुलिस जो इंसाफ़ आहे। हुननि जो मौक़िफ़ ॿुधो कैमरामैन अतहर अली मंगणे जो सां गॾु मज़हर अली मंगणे जो, मरान टीवी सॻियूं।